अल्लाह सी फरमाए तो होड़ी क़यामत जो याद कर जो मुआ मुकामन में उथंदा पंहिंजी सेंग जड़ी फूकी वेंदी सूरत पोइ ओचितो हुए कब्रन में पंहिंजे पालन हार ॾों ड्रोड़ींदा ईंदा डुकंदा ईंदा पोइ चवंदा कालू या वैलना मम्बा असना मिन मरकदना हे कहीं वैलो क्यों असां सां आराम वारनि जाइन तो कहीं उथारियो तोरे कब्रन में नांग पिया डंगींदन बलायूं पयूं खाईंदन विछूं पिया डंगहंदन मलाक तोरे सवमन जो गुर्ज़ पिया मथों ठोकींदन तोरे कब्र जी भीड़ पई हलदन बई पासरन में मिलियूं वेंदियूं पोइ रड़ियूं करे चवंदा तो सुठो हो तो उते असां भला हासे पोइ बारगाह ज़दी मुंहिंजो जवाब मिलंदो त हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून रब साईं जे तरवान जवाब मिलंदो त इहो मां रब रहमान जो वाइदो आहे अंजाम कयो हो जेके पैगंबरन तांखे सच चयो हो कीअं न मञींदा हो त क़यामत कोन्हे का रब फरमाए उहा ॾींहुं क़यामत जो यादि कजो या अय्युहन नास तक़ू रब्बकुम इन ज़लज़लतस सात शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़त व तज़उ कुल्लु ज़ात हमलिन हमलहा व तरन नाज़ सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। अल्लाह से फरमाए दो ए पूरी दुनिया जा इंसानो इत्तकू रब्बकुम बिजो मां अल्लाह बेशक क़यामत वारो ॾींहुं हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे क़यामत वॾी शइ आहे हिकिड़ो वॾो दर्दनाक ॾियारो आहे उन ॾींहुं अल्लाह से फरमाए थो तव्हां ॾिसंदो त खीर पिया मिलण खां खीर पिया के बच्चा ई विसरी वेंदा हमल वारनि औरतुनि जा हमल छणी किरी पवंदा वो तरन मास सुकारा माण्हू बेहोश थी वेंदा चवंदा शादिन खे नशो आहे पर मथों जवाब मिलंदो व माहुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। रब तो फरमाए नशो त न हूंदो एॾो मां रब जो अज़ाब सख़्त हूंदो जो अज़ाब में बेहोश थी वेंदा कीअं थो चवे त क़यामत कोन्हे यादि रखजांइ जटनि जे चवण ते न लॻजांइ अल्लाह जो क़ुरान सचो थी बाक़ी हा हे सुवाल आहे त थींदी क़यामत कॾहिं इहो कंहिंखे इल्म आहे समूरा चो अल्लाह खे पैगंबर खे रब फरमायो जॾहिं माण्हू तोखां मुंहिंजा पाना पुछनि त क़यामत कॾहिं थींदी पोइ हीअं चइजांइ त कुल इन्नमल इल्मु इंदल्लाहि व इन्नमा अना नज़ीरुम मुबीन। जेकी भी मां रब जो आहे मां उन्हीअ जे तरफ़ ॾे जारींदड़ बणिजी आयो आहियां तूं इनकार कई वेठो आहीं क़यामत आहे ई कोन ॿुध क़ुरान फरमाए थो इज़ शम्सु कुव्विरत व इज़न नुजूम क़दरत व इज़ल जिबालु सुय्यरत व इज़ल इशारु उतिलत। अल्लाह से फरमाए थो उहो ॾींहुं यादि कर ओ मुंहिंजा पाना क़यामत जो ॾींहुं हो यादि कर ओ जॾहिं सिजो वेढ़ियो वेंदुई अॼु त दुनिया जो जहान आहे सिज उभरे थो त सॼो जहान रोशन आहे क़यामत जो ॾींहुं सिजो वेढ़ियो वेंदो अॻिते थो फरमायो इज़न नुजूमुन क़दरत सितारा बेनूर कया वेंदई इन्हनि में रोशनी न लभंदी व इज़ल जिबालु सुय्यरत इहे जबल हलाया वेंदई इहे जबल डुकंदा डुकी 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 जीअं गॾो रोड ते भॼंदो आहे भॼी भॼी पाण में ठगाज थींदा त इहे जबल नाज़ थी वेंदा जीअं कपां जे कुटण मां दज़ल निकिरंदी आहे जॾहिं जबल नाज़ थींदा त तुंहिंजो मुंहिंजो कहिड़ो हाल बणबो उहा क़यामत यादि कर अॼु दुनिया जे नशे में आहीं माल जे मगीअ में आहीं पर आया ऐब थो वेही कॾहिं त आहियां मां रब जो यादि कजांइ वईलुल
لكل همزة لمزة الذي جمع مالا وعدده يحسب أن ماله أخلده كلا لينبذن في الحطمة وما أدراك ما الحطمة نار الله الموقدة التي تطلع على الأفئدة اللہ فرماؤ سب کیونیاں عیب کڈھندڑ ऐं गिला करण लाइ वॾो क़ुरान जो फरमाए त वैला हे सम्झूं वेठो आहे त इहो माल मूंखे सदाई हूंदो रब साईं तो फरमाए बाना याद कर ईअं न थींदी तो त ईअं सम्झो आहे त इहो माल मूंखे सदाई हूंदो इहे बच्चा मूंखे सदाई हूंदा रब तो चवई क़यामत बि बाना मुंहिंजा यादि कजांइ एॾो दर्दनाक क़यामत जो ॾींहुं थींदो अॼु तूं पराया ऐब कढियूं वेठो आहीं माल गॾु कयो थी जेके अॼु नोट हथनि सां करे थो रखे तूं सम्झो आहे त सदाई इहे मासां हूंदा रब धमकी थो ॾेई चवई त कल्ला हरगिज़ माल बि न हूंदई पुट बि न हूंदई बंगला भी न हूंदई मारियूं भी न हूंदई महलातन में भी न वेंदे अल्लाह से फरमाए तो कल्ला हरगिज़ न थींदी लयुम बदन्ना फिल हुतमत ओ जल्दी हुतमा में उछलायो वेंदे सही हुतमा शाहे फरमाए तो वमा अदराक मल हुतमा नारुल्लाहिल मुकदतुल लती ततलु अलल अफइदा रब जो हुतमा उहा थी जेका मां अल्लाह जी बारल बाहि थी का ताकत उन बाग न बचाए सघंदई तव्हारी बाहि में दिलो पाणीअ जो हार बि त विसी वई उहा रब जी बारल थी जहन्नम जी बाहि जेसि ताईं रब न हुकुम करे तेसि ताईं बाहि खे विसण जी ताकत ई कान्हेगा तूं तो जे क़यामत कान्हेगा फरमाए तूं उहो ॾींहुं यादि कर वैज़ल इशार उतिलत ओ बकरारो निहारो गंवारो रेढारो अॼु त वॻनि जा वॻ प्यारा अथव रब साईं तूं फरमाए उहो ॾींहुं बि यादि कयो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो वॻनि जा वॻ ज़मीन ते रुलंदा वतंदा त को वॻ वराइण वारो ई न लभंदो अॼु त चोरीअ सोरीअ जा पराया वरायूं वेठो आहिनि गरीब वेचारो क़ुरान खंदो घिटिन में घुमाईंदो हे वरी चवंदो भला पिया भलंदे चवंदो रे घर ॿधी पई हूंदसि बि कोन ॾसींदो अॼु थो चवई रब पराया वॻ वरायूं वेठो आहिनि चोरीअ जा क़यामत जो ॾींहुं बि यादि कजांइ वॻनि जा वॻ रुलंदा वतंदई त को वराइण वारो ई न लभंदई अॻिते थो फरमाए वैज़ल वहूश हुशरत ओ ये जंग जा जानवर क़यामत ॾींहुं गॾु बीहारिया वेंदा अॼु बकरी ठहे थी बगीअ रखूं क़यामत जो ॾींहुं थींदो त इहे गॾु बीठा हूंदा त कंहिंखे ईज़ाइण जी ताक़त कान हूंदी वो ॾींहुं क़यामत जो यादि कर माण्हुनि खे पघर निकिरंदो गुनाहनि जे आधार कंहिंखे 70 ताईं पघर कंहिंखे जेल ताईं पघर कंहिंखे 21 ताईं पघर के पघर में बुॾी वेंदा हे पघर त नथी त लटो मुंहं ते घुमाई त पघर हलियो हुयो जेतिरी बि जान पघर में हूंदई उहा ईअं थी वेंदई जीअं परूण में टुंग हूंदा आहिनि खत्म थी वेंदे यादि कजांइ खाधो बि ॾाढो जहन्नम खे पिछड़ो मिलंदो ख़ुदा जो कसम अर्ज़ कंदा ओ मुंहिंजा रब असांखे को जन्नत जो ताम मिले मौला पाणी मिले हलक सुकी आहे रब चवंदो मलाको हिनखे रत पूं टकायल अची हिनखे ॾियोन हिनखे टकायल ॾियोन त पतो पी पवेनि पींदा वेंदा आंडा कलियूं सड़ी वेंदनि अर्ज़ कंदा ओ मुंहिंजा रब ओ मुंहिंजा मौला कुझु ताम त मिले खाऊं हुकुम थींदो मलाइको हिन ते जन्नत जो ताम हराम कयो आहे हिनखे सूअर जो वण जहन्नम खणी आने जो हिकु गतरो वात में विझंदा वेंदा विच निड़ीअ में फासी पवे न हेठि लहे न ॿाहिरि निकिरे ख़ुदा थो फरमाए बाना यादि कर क़यामत जो ॾींहुं दर्दनाक थींदी छो भलो वेठो आहीं अल्लाह से फरमाए थो वैज़ल बिहार सुजरत और रब साईं तो फरमाए यादि कजांइ जो नलकनि जा पाणी सुकी वेंदई खूहनि जा पाणी सुकी वेंदई वाटर कोर्सनि जा पाणी सुकी वेंदई नंढियूं नार सुकी वेंदई जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो माण्हू भॼंदा ईंदा कल्ह पका काथों पाणीअ जी पीजऊं कल्ह जेके दरिया कल्ह जेके वाटर कोर्स कल्ह जेके नंढियूं कल्ह जेके नार पाणीअ सां वहाया विया क़यामत ॾींहुं तांडनूं बाहि सां बड़काया वेंदई क़ुरान थो फरमावई न कजांइ क़ुरान खे कूड़ो जटनि जे चवण ते न लॻजांइ क़यामत अथी